नाज़रीन, काज़ी अहमद में शिया हैदर करार पारां मरकज़ी इमाम बारगाह शाह नजब खां मौलाना अमीर हुसैन साजिदी, मौलाना ज़वार इरशाद अली सरगाणी, ज़वार जावेद अली राहू ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मज़लूम फ़लस्तीनी जी हिमायत ऐं इसराइल ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। इसराइल ऐं अमेरिका ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त इसराइल ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे ऐं बेगुनाह मुस्लमान फ़लस्तीन जो रतु वहाए रहियो आहे, जंहिं ते दुनिया जा समूरा मुस्लिम मुल्क ख़ामोश आहिनि। ईरान इसराइल ते हमिलो करे खेसि मुंहुं तोड़ जवाबु ॾेई दुनिया खे उहो पैगाम ॾिनो आहे त हू अॼु बि ज़ालिम इसराइल ख़िलाफ़ु आहे ऐं मज़लूम फ़लस्तीनियुनि सां गॾु बीठल आहे। अॻुवाणनि मुतालबो कयो त अक़वाम मुतहिदा ऐं मुस्लिम मुल्कनि खे घुरिजे त इसराइल जो मुकमल बाइकाट करे मज़लूम फ़लस्तीनियुनि जो साथ ॾियनि।